अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा मुसन्निफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। तालीमदान ऐं मुहक़िक़ अताउल मोमिन बुल्लो, हिकु इदारे जो मौत। सूमर 30 नवंबर 2015 ईस्वीअ ते अताउल मोमिन बुल्लो वल्द अब्दुर्रहमान बुल्लो अल मारूफ मोमिन बुल्लो हिन जहान मां रुख़्सत थियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हिकु मुकमिल दौरु पंहिंजी पुॼाणी माणे हिकु इदारो बंदि थी वियो। असीं ईअं ई कंदा आहियूं। रुख़्सती असांखे भांइ पवंदी आहे। जेको साम्हूं हूंदो आहे उन ते अखी न पुॼंदी आहे। पाण ते रखियल निगाह जो मुहावर मटिबो ई न आहे। पोइ जॾहिं हथनि जे ख़ाली हुअण जो अहसासु घर ठाहींदो आहे त असीं वाइड़नि वांगुरु वींदड़नि खे यादि कंदा आहियूं। उन्हनि जे नालनि जा क़सीदा पढ़ंदा आहियूं, जेतोणीकि तमामु जल्द उहो घर असीं पाण ई ठाहींदा आहियूं ऐं क़सीदे जी कापी कराए या कॾहिं कॾहिं ओरिजिनली पाण वटि रखंदा आहियूं त मींहं वसंदे कमु ईंदो। वरी कंहिं ॿिए जहान छॾियो त खणी नाले वारी ख़ाली जाइ ते पेंसिल सां नालो लिखी पढ़ी छॾिबो। पेंसिल सां नालो लिखणु उन लाइ ज़रूरी हूंदो आहे जो असीं मसरूफ़ियत जो रॿड़ साण रखंदा आहियूं। हर केरु पियो लिखे या कापी ठहिराए, हिकिड़ो ई काफ़ी आहे। नालो ड्राहे ॿियो लिखिबो, वींदड़ खे केरु रोके सघे थो। असांजे कमकार जे घणाईअ जो ख़ैरु हुजे, निगाह जो मुहर वरी बि त पाण ते ई आणो आहे। कम जी घणाई त मोमिन बुल्लो वटि कमाल हुई। हू हिकु जुनूनी शख़्स हुयो, जंहिंजो जुनून पंहिंजे कम सां इश्क जा मिड़ई मरहला टपी वियो हो। सिर्फ़ु 48 साल 4 महीना 1 हफ़्तो ऐं 1 ॾींहं जे हयातीअ में संदसि पोरिहे ते त निगाह विझो। पोइ ॾिसो त छा ही सभु जुनून खां सवाइ थी सघे थो। शुरूआति संदसि छपियल किताबनि सां कयूं था, जिन में तारीख़ जी सहेड़ हाणे तारीख़ बणिजी चुकी आहे। सिंध जे ज़िलनि, उतां जी तारीख़, तहज़ीब, सकाफ़त ऐं माज़ीअ जे उञाणनि खे जंहिं ख़ूबसूरती ऐं नफ़ासत सां मोमिन बुल्ले सहेड़ियो आहे, उहो सिर्फ़ु संदसि ई रंग थी सघे थो। साल 2003 ईस्वीअ खां हू पंहिंजी तारीख़ी पोरे जे छपाइण जी शुरूआति करे थो। किताब चार्ल्स नेपियर खां मोहम्मद मियां सुमरो ताईं शाया थिए थो, जेको सिंध जे 160 सालनि जी इंतिज़ामी तारीख़ ते ॿधलु आहे ऐं 1843 ईस्वीअ खां 2002 ईस्वी ताईं जे रिकॉर्ड जी सहेड़ आहे। साल 2007 ईस्वीअ में वरी नोटिंग द हिस्ट्री विद एनेक्डोट्स किताब छपियो, जंहिंमें विरहाङे खां अॻु ऐं पोइ जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जे बारे में लिखणियूं शामिल आहिनि। साल 2009 ईस्वीअ में नौशरो फ़ैरोज़ ज़िले जो वारो अचे थो ऐं नौशरो फ़ैरोज़ थ्रू द एजिस तारीख़ खे सहेड़े थो। साल 2010 ईस्वीअ में ख़ैरपुर ज़िले ते ख़ैरपुर जेवल एंड क्राउन ऑफ सिंध, मटियारी ज़िले ते मटियारी द कल्चरल कैपिटल ऑफ सिंध, कश्मीर ते कश्मीर नाउ एंड देन साम्हूं अचनि था ऐं तारीख़ मुर्के थी। साल 2011 ईस्वीअ में जेकबा जो वारो अचे थो। फ्राम अपर सेंट फ्रंटियर टू जेकबाबाद। किताब तारीख़ी सकाफ़ती ऐं इल्मी हालतुनि ते लिखियल तारीख़ी दस्तावेज़ जी हैसियत रखे थो। साल 2012 ईस्वीअ में ख़ैरपुर जे खजियुनि ते तहक़ीक़ डेट किराव ऑफ ख़ैरपुर किताब हैदराबाद जी सूंह ऐं यादगिरियुनि जी सहेड़ जे हवाले सां हैदराबाद रिविज़िटेड किताब बदीन जे तारीख़ ते मुश्तमिल बदीन हिस्ट्री अनफोल्ड्स असांजे साम्हूं अचनि था। साल 2013 ईस्वीअ में लाइट बैराज ऑफ पाकिस्तान सखरा वारी पुल जो हिकु तस्वीरी ऐं तहरीरी दस्तावेज़ साबित थिए थो। उहे त सभु हथनि में आयल मुस्तनद किताब आहिनि। तंहिंखां सवाइ उहे किताब जेके तक़रीबन मुकमिल थियण खां रहिजी विया आहिनि, उन्हनि जी फ़हरिस्त बि डिघी आहे। सिंध जी मुख़्तलिफ़ शहरनि बाबति तारीख़ी दस्तावेज़नि जी सहेड़, नक्शनि जो कठो करणु,
तारीख़ी रिकॉर्ड खे गॾु करे साम्हूं आणण बाबति तक़रीबन 14 किताब छपाईअ हेठि आहिनि। वरी अॻु असांजे घर में अदा ख़लील मरहूम वटि संदसि आमोदरफ़्त हूंदी हुई। महिमान खाने में ख़िदमत मुंहिंजे हवाले हूंदी हुई त हिकु अजीब ॻाल्हि नोट कंदो हुउसि त हू पट ते वेही लिखंदो हो, गालीचे ते वेही टेबल ते कागज़ पथारे नोट कंदो वेंदो हो। अदा ख़लील खे तारीख़ सां ख़ासि दिलचस्पी हूंदी हुई। सेवण शरीफ़ सां वास्तो हुअण करे ऐं पंहिंजे वॾड़नि जे डायरी लिखण जे अमल जे करे असां वटि फ़ारसी, सिंधी, उर्दू ऐं सराइके जे किताबनि जो हिकु नादिर ज़ख़ीरो हूंदो हो ऐं क़िबला बाबा साईं जी हिकमत जे पेशे सां वाबस्तगीअ नवनि किताबनि आणण में सदाईं तेज़ी ॾेखारींदी हुई। जंहिंमां अदा ख़लील वरी ज़ाती शौक़ मुताबिक़ तारीख़ जो मज़मून चूंडियो हो। मोमिन अदा खां नोट्स वठणु ईंदो हो ऐं संदसि लेक्चर्स नोट कंदो हो। कॾहिं कॾहिं उन अमल में 2 या 4 कलाक बि लॻी वेंदा हुआ। हू लाॻीतो उन बोर मौज़ूअ ते कमु कंदा रहंदा हुआ। उहा साल 1991 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे। माना हू 22 सालनि जी उमिरि जो हूंदो, पर संदसि तकिड़ो कमु करणु, एॾी महिनत करणु हैरत अंगेज़ लॻंदा हुआ। संदसि ॿी हैरत अंगेज़ ॻाल्हि हिन जी कचहरी हूंदी हुई। पाण वटि जेको कचहरीअ जो कोॾियो सॾिबो आहे उहो मोमिन ते 100% फिटी ईंदो हो। खेसि माण्हुनि सां अंदरि ओढ़ण ऐं माण्हुनि जे अंदर जो और लहणु ईंदो हो। कुशादी मुल्क सदाईं हुबकारींदड़ हूंदी हुई। हिन जंहिं हिसाब सां निभायो उहो संदसि वड़ो हुयो। सिर्फ़ु मां अकेलो उहा दावा नथो करे सघां त को हू मुंहिंजो दोस्त हो। अलाए केतिरी डिघी फ़हिरिस्त आहे जंहिंमें हर को नालो सुरख़ुरू आहे। संदसि हयातीअ में सादगी कमाल हुई। न लॻंदो हो त मोमिन का एतिरी ॼाण रखे थो। हा दा अल्लाह ऐं हैरत जा ॿिया इज़हार सदाईं संदसि चपनि ते हूंदा हुआ। संदसि इल्म फज़ल जी ख़बर त हाणी पवंदी जॾहिं तारीख़ी तहक़ीक़ जे उन नोयत जो कमु अलाए केरु कंदो, छाकाणि त एतिरो कमु ऐं अहिड़ो कमु करणु को सवलो न आहे। एतिरो कुझु साण रखंदे बि संदसि सुलूक संदसि ज़र्फ़ जी निशानी हुई। संदसि ज़र्फ़ जी निशानी हुयो। हिते 2-3 सिटुनि लिखण खां पोइ अखियुनि ते चश्मो पइजी वेंदो आहे ऐं कंध जी किली हेॾां होॾां ॾिसण जी इजाज़त नाहे ॾींदी। उते मोमिन बुले जहिड़ा माण्हू माठ मीठ में ज़िंदगीअ खे भरपूर अहसासनि सां साम्हूं आणींदा आहिनि। सर पे चढ़ के बोल रही है पौधों, सर पे चढ़ के बोल रहे हैं पौधों जैसे लोग, पेड़ बने खामोश खड़े हैं कैसे कैसे लोग। पनू आकल जे कोट बुला जे मियां ताजू क़ब्रिस्तान में असांजो यार आरामी आहे, जेको यारनि जो यार चवराइण में फ़ख़ुरु महसूसु कंदो हो, जंहिंजो गरम भाकुर ऐं आसाइती मुल्क असां मां घणनि जो उत्साह हूंदी हुई। दोस्त त दोस्तनि जो भरम हूंदा आहिनि, पर असांजो ही यगानो यार जिस्मानी जुदाईअ खां पोइ पंहिंजे पोरीअ जो भाकुर ऐं अमल जी मुल्क छॾे वियो आहे। मूं वटि को कसीदो कोन्हे, न को काई पेंसिल आहे। मूं वटि वक़्त जो कलम आहे जंहिंसां हिकु भेरो ई नोट करे सघिजे थो ऐं जंहिं ते को बि वाइटो असरु नाहे कंदो। लिखणो आहे उहो ऐं बिना लाग लपट जे त मोमिन बुलो पंहिंजे हयातीअ में हिकु इदारे खां मथे कमु करे वियो। असांजे इदारनि जो हाल अव्हां जे साम्हूं आहे। मां को घणो पढ़ियल लिखियल शख़्स न आहियां, अव्हां आलिम फाज़िल आहियो। कंहिं बि इदारे जी कारकर्दगी हथनि में खणो जेके उन इल्मो अमल सां लाॻापियल हुजनि ऐं हिन हिकु शख़्स जे पोरीअ खे बि साम्हूं रखो, पोइ ॿुधाइजो त छा ही कंहिं इदारे खां घटि हुयो। संदसि महिनत ॻाल्हाए थी, हिकु हिकु सहेड़ कंधु ऊचो करे पंहिंजो तारुफ़ कराए थी। हर किताब पंहिंजे कद खां वाक़िफ़ु आहे। धणी मिठो जलशान हू खेसि मग़फ़िरत इनायत करे, आमीन। छपियल आचार्य 6 डिसंबर 2015 ईस्वी। रागी इमाम बख्श ज़रदारी, सीय दूहे ऐं आलाप। सीय दूही ऐं आलाप इमाम बख्श ज़रदारी बि जहान मां रुख़सत थियो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। संदसि आवाज़ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात टंडे कैसर जे बाज़ार में थी हुई। 1980 जे अवाइल हुई। क्रिकेट मैचुनि जो जहान आबाद हो। चंदो चाढ़ी करे पिया हर हफ़्ते मैच खेॾंदा हुआसीं। उत्साह एतिरो त घणो हो जो ॾुरान शहरनि में बि सुबुह साण वञी कड़कंदा हुआसीं।
अहिड़ो ई को समूह हो जो असीं पिरियां फुटीअ जो टंडे कैसर जे बाज़ार में मौजूदु हुआसीं। सिज कनी कढी रहियो हो, सीउ कड़ाकेदार हो ऐं होटलुनि बि हाणे अखियुनि ते छंडो हयूं हो। हल्कियूं हल्कियूं दुहियूं दुखी रहियूं हुयूं ऐं असीं चांहि जे आसिरे में उस तिड़के ते वेठा हुआसीं जो ओचितो संदसि आवाज़ जो सिज उभिरियो हो। सुबुह मर्दां सां कंहिं ॾुखियल अंदर वारी सलमा आगा जी ॻायल दिल के अरमा आंसूअ में बह गए जे तर्ज़ ते का बि ग़लती दिलरुबा तोखां न थी, पोइ चइबो कीअं वफ़ा तोखां न थी लॻायो। सिज जी तपश में एतिरी गर्मी न हुई जेतिरी संदसि उभरंदड़ आवाज़ में हुई। तकिड़ो भॻो हुउसि। वञी होटल वारे खां कैसेट जो दॿो घुरियुमि ऐं भॻल दॿे में लॻल संदसि सिंधी टोपीअ वारो फ़ोटो ॼण जीअ में जाइ ठाहे वियो। उहो इमाम बख़्श ज़रदारीअ जे उरूज जो दौरु हो। कैसेटुनि जे जहान में संदसि बेताज बादशाही हुई। मथां वरी सोन ते सुहागो मरहूम राही चांग सां राहो रस्म वधी जेको असांजो पाड़ेसिरी हो ऐं तंहिं ज़माने जी हिकु मशहूरु म्यूज़िक कंपनी आरसीअ जंहिंखे आरसी लिखिबो हो जो मालिक हो। हू साहब तंहिं ज़माने में पंहिंजे कंपनीअ खे उरूज ते वठी वियो ऐं संदसि औज में इमाम बख़्श जी आवाज़ जो औज बि शामिलु हो। धड़ाधड़ कैसेटूं ईंदियूं हुयूं ऐं ट्रैक्टर लारियूं बसूं होटलूं सभु उन हिकु आवाज़ खे भाकुर में भरे झूमंदियूं रहंदियूं हुयूं। राही चांग खे मिंथ कई हुईसीं त इमाम बख़्श साईं अचनि त दीदार जी तौफ़ीक़ ॾियारियो। हिकु ॾींहुं ओचितो हुन ॿुधायो त इमाम बख़्श जाम शोरे आयल आहे ऐं जुमे निमाज़ ते बिलाल मस्जिद में ईंदो। अजीब ज़मानो हो। ॿाहिरि निकिरी असांजूं निगाहूं मस्जिद जे दर में ई अटकियल रहियूं। संदसि वजूद ॾाढो नफ़ीस हो। सनी हाठीअ वारे राॻीअ जे बदन ऐं आवाज़ में वॾी ताक़त हुई। असां कुझु दोस्तनि सां 2 कलाकनि जी कचहरीअ दौरान संदसि सिक ॾिसण वटां हुई। हू ॾाढो सादो सुदो इंसानु हो। एॾी वॾी शोहरत संदसि दिमाग़ ते को बि असरु न छॾियो हो। संदसि आवाज़ जो दर्द संदसि अंदर जी निहठाई हो। इमाम बख़्श ज़रदारीअ जो जनमु 1960 ईस्वीअ धारे दौलतपुर वेझो हिकु ॻोठु बाक़ी ज़रदारीअ में मीर मतारे ज़रदारीअ जे घर थियो, जंहिंजो हू 3 नंबर फर्ज़ंद हो। मीर मतारो 7 पुटनि मोहम्मद कासिम, केहर ख़ान, इमाम बख़्श, निज़ामुद्दीन, मोहम्मद लाइक, मोहम्मद बख़्श ऐं मोहम्मद असलम जो पीउ हो। नंढड़े इमाम बख़्श खे शुरूआती तालीम हासिल करण लाइ मीर मोहम्मद राहू यूनियन काउंसिल सैयद कंडो जे स्कूल में दाख़िल करायो वियो। पर किताबी इल्म सां संदसि नीह जो नातो न जुड़ियो। हुन सिर्फ़ु 5 दर्जा प्राइमरी तालीम हासिल कई ऐं राग वेराग जी जहान में उस्ताद मोहम्मद मिठल मंगणहार खां सिख्या हासिल करणु शुरू कयाई। उस्ताद मंझि दर्द जी कण ॾिसी वरिती हुई। बसि पोइ फू जवानीअ में 80 जे ॾहाके खां इमाम बख़्श ज़रदारीअ जी रागदारीअ जी साराह झर झंग में पखिड़िजी वई। कहिड़ी रिकॉर्डिंग कंपनी हुई जंहिं संदसि आवाज़ मां लाभ न वरितो हुजे। दौरु सादो माण्हू USB ते न हलिया हुआ। कैसेट हर हंधि वॼंदी हुई ऐं उहो ई सबबु हो जो इमाम बख़्श ज़रदारीअ जा 2000 खां मथे वॉल्यूम्स जारी थी चुका आहिनि। संदसि हज़ारे गीत मक़बूल थिया। हुन रेडियो ऐं टेलीविज़न ते अनेक भेरा परफॉर्म कयो ऐं फिल्म जलाल चांडियो ऐं जीए लतीफ़ में प्ले बैक बि ॾिनो। हू पंहिंजे रम्ज़ वारो रागी हो। शुरूआती दौर खां ई लॻंदो हो त पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ परफॉर्म थो करे। नाणे जी छिक वटसि नाहे। वेराग जो दर्द खेसि निहोड़े थो। खेसि सिंधी काफ़ी रंग ऐं लोक रंग में कमाल हासिल हो। जेतोणीकि हुन ॿियनि गाननि जे तर्ज़नि ते बि ॻायो, पर संदसि असलूकियुनि रिकॉर्डिंग्स जो बि को जवाबु न आहे। रही साल गॾिजी छिनी अॼु छॾियाऊं, यादि मूंखे तूं बि करे रोंदो त हूंदे, वञी पियो परदेसो यार, ऐं वई यार यारी रहियो कुझु न। उन ज़माने जा हर हंधि गूंजंदड़ गीत हूंदा हुआ। इमाम बख़्श जी जोड़ी फ़तेह मोहम्मद राही चांग सां ॾाढी सुहंदी हुई ऐं शायदि उहो ई सबबु बणियो जो होॾां राही मुल्क अदम जो राही बणियो ऐं हेॾां इमाम बख़्श शोहरतुनि जी बादबाननि जा रसा वेढ़े छॾिया। हू ओचितो माठ जे हिकु जहान में हलियो वियो। जेतोणीकि कैसेटुनि जी दुनिया में हाणे जलाल चांडियो हाकिम हो, पर त बि ईअं तकिड़ो गुम थियणु ताजुब जी ॻाल्हि हुई। बहरहाल
थियो ईअं ई इमाम बख्श ज़रदारी हिकु बाकमाल उरूज खां पोइ यादगिरियुनि जी धुंध में ग़ाइबु थी वियो। महिरबान वजूद न्याज़ हुसैन उनड़ ऐं मोहम्मद अज़ीम उनड़ फ़ोन वसीले संदसि तॾे तां तफ़सील मालूम करे पिया ॾियनि। 4 फ़र्ज़ंद ग़ुलाम हैदर, ग़ुलाम सरवर, ज़ाहिद हुसैन ऐं सलीम ज़रदारी पीउ जी यादि सहेड़ीनि था, जिन मां सलीम पीउ जी ख़ुशबू वांगुरु ई राग जे जहान में कोशिशि करे थो। तक़रीबन 56 सालनि जो रागी ॻोठ बाक़े ज़रदारीअ जे मलीर फ़कीर क़ब्रस्तान में आरामी आहे। संदसि आवाज़ हाणे सिर्फ़ु समाअतुनि जी नज़र थी सघे थो। संदसि मनमोहणी शख़्सियत हाणे सिंधी मौसीक़ीअ खे वरी नसीब न थींदी। वक़्तु तेज़ीअ सां कर मोड़े पियो, पर जॾहिं बि सिंधी गायकीअ में अवामी पज़ीराईअ जी ॻाल्हि हलंदी त इमाम बख्श ज़रदारी कंहिंखां बि विसण जहिड़ो न आहे। परवरदिगार खेसि बहितर जाइ इनायत करे, आमीन। मौसम सियारे जी आहे, होटलूं सुबुह जो कर खणनि थियूं, नवनि रागियुनि जो आवाज़ बुलंद थिए थो ऐं शायदि उन्हनि मां घणनि खे उहा ख़बर न आहे त इन्हनि आवाज़नि जो असलू को बुनियादु विझंदड़ हाणे आरामी थी चुको आहे। छपियल अरबा 17 फ़रवरी 2016 ईस्वी।